वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद। अवां सभिनी जो स्वागत। सभ खां अॻु ॻाल्हि नंढड़ी आहे, पर सोचण सम्झण सां तमामु वॾी थी लॻे। हमेशह ईअं ई थींदो आहे ज़िंदगीअ में। जंहिं शइ खे असां नंढिड़ो मामूली आम सम्झंदा आहियूं, असल में उनजी अहमियत ऐं उनजो वज़न असांजे सम्झ खां तमामु मथे, तमामु टे चार लफ़्ज़ ज़मीर मुतकलम, माना जॾहिं पंहिंजे बारे में फर्स्ट पर्सन सिंगुलर में ॻाल्हाइबो आहे, उनखे चइबो आहे ज़मीर मुतकलम। अंग्रेज़ीअ में उनजे लाइ ॿ लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि, आए, मां, मी, ऐं सिंधीअ में असां ॿ लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, आऊं या मां। केॾा 16 आहिनि लफ़्ज़, आए, मी, आऊं, मां, केॾा 16 आहिनि। पर इहो आऊं, मां, मी, आहे, इहो आहे किथे? हिकु हफ़्तो सोचियो हिन ते। इन बारे में ॻाल्हाईंदासीं ईंदड़ ख़मीस ते, अॼु न। अॼु रुॻो पाण खे असां सोच में मुब्तला था कयूं, विझूं था सोच में। इशारो हिकिड़ो मां ॾेई छॾियां, छो जो इहा पक ॼाणो, 110% पक ॼाणो, 100%, 100-200% पक ॼाणो त आऊं, मां, मी, आहे किथे बि कोन्हे। पज़ल्ड? अजब लॻो? गौर सां। आहे, मी, आऊं, मां किथे आहे? हे मां आहियां, आऊं आहियां। बाबा हे त आऊं जी बॉडी आहे, हे त जिस्म आहे। हे आऊं न आहियां, मां न आहियां। जेकॾहिं को माण्हू कंहिं घर में रहे थो त उन घर खे थोरी चइबो थो इहो आऊं आहियां घर, न बाबा। हे त असांजो आरज़ी मस्कन आहे, आरज़ी घर आहे, आरज़ी ठिकाणो आहे। हे कीअं आऊं थियो? आऊं आहे किथे? इन ते सोचो हिकु हफ़्तो, 1 वीक। ईंदड़ हफ़्ते ॻाल्हाइबो। इट्स इंट्रस्टिंग टॉपिक। त मां त आहियां ई कोन, आहियां पर न आहियां। मां तमामु ड्रिजी छो जो अनफॉर्चुनेटली, मां छा थो चई सघां हिन खां अलावा, एकेडमिक डिस्कशन, यानी कि जेका सुलझियल बहस मुबाहिसो, लड़ाई झगड़ो न, कंहिं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि करणु ऐं उन में हिक ॿिए सां बहस करणु, उनजी गुंजाइश कोन्हे असांजे मुल्क में। हर को माण्हू डंडो खणी वेठो आहे, ॻाल्हाइण जी फ़ुर्सत कोन्हे। ऐं जेकी फ़ुर्सत आहे त डपु थो वठी वञे। सच ॻाल्हि आहे त इहा ॻाल्हि कंदे हींअर बि मूंखे डपु थो थिए।
हींअर बि मूंखे डपु थो थिए। अंदरूं हेॾो ख़ौफ़ आहे न, माण्हू जॾहिं ख़ौफ़ ईंदो आहे या ख़ौफ़ में हूंदो आहे, भउ थींदो अथसि, त छूट में ॻाल्हि करण खां अॻु 10 दफ़ा सोचींदो आहे, 20 दफ़ा, 100 दफ़ा। जेतोणीकि मां कल्ह खां सोचां पियो, जॾहिं को होमवर्क हिन ते मां शुरू कयो, त हिन बारे में ॻाल्हाइजे न ॻाल्हाइजे, ॻाल्हाइजे न ॻाल्हाइजे। सो डिॼी डिॼी मां ॻाल्हायां थो, जेतोणीकि इन जो डायरेक्ट सिधो सऊं कंहिं बि मज़हब सां, कंहिं बि अक़ीदे सां को तालुक़ु कोन्हे। इहा हिकिड़ी जनरल स्टेटमेंट आहे जेका सभिनी मज़हबनि ऐं सभिनी अक़ीदनि जे बारे में आहे, कंहिं हिक में नाहे, कंहिं हिक जे तरफ़ इशारो कोन्हे। तंहिंजे करे डपु खाईंदे डिॼी वियाऊं। एकेडमिक डिस्कशन्स नथियूं थी सघनि असांजे मुल्क ऐं मुआशिरे में। हर को डंडो खणी वेठो आहे, ब्लास्फेमी जो काफ़र आहे, देरियो आहे, क़तल कयोसि। ईअं त पोइ सेहतमंद सोच, सेहतमंद मुआशिरो उहो तव्हांखे न मिली सघंदो। तव्हां हमेशह हिकिड़नि कंफ्यूजन्स में, तव्हां मूंझारनि में, मख़मसनि में, इन्हनि में फाथल रहंदव। छो जो असांखे ॻाल्हाइण नथा ॾियनि न, हिक ॿिए सां डिस्कशन नथा करणु ॾियनि न। अर्ज़ु आहे त दुनिया जो को बि अक़ीदो, गौर सां बाबा, छो जो डिॼां थो, इन करे सोचे सोचे हिकु हिकु लफ़्ज़ ॻाल्हायां थो, हिकु हिकु लफ़्ज़ ॻाल्हायां थो। डपु आहे, सची ॻाल्हि आहे, टार्ज़न आहियां मां। अकेलाई में माण्हू ॾाढो टार्ज़न थो थिए, 4 भितियूं, पाण आहे, पोइ जेकी मर्ज़ी अथसि सोचे थो, ॻाल्हाए थो, पर नॉट ऑन एयर, नॉट विथ पब्लिक। दुनिया जो गौर सां प्लीज़, हीउ प्रोग्राम रिकॉर्ड थींदो ऐं रिकॉर्ड थिए थो पियो, ऑन एयर वेंदो। ऑन एयर वञण खां पोइ यूट्यूब ते, फेसबुक ते इहो रखियो वेंदो अॼु राति। तंहिंजे करे मां हिकु हिकु लफ़्ज़ सोचे सम्झी ॻाल्हायां थो पियो। इन में ख़ुदा खामख़ा हिन खे छिके ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो पैदा न कजो, ॻाल्हि खे सम्झिजो। दुनिया जो को बि अक़ीदो, को बि मज़हब, को बि अक़ीदो, को बि मज़हब पंहिंजी असली सूरत में, असली सूरत जेका हुनजी आहे, हिन वक़्तु असली सूरत में मौजूदु न आहे। बेशुमार उन में इज़ाफ़ा, तब्दीलियूं, जिन जो उन अक़ीदे ऐं मज़हब सां को तालुक़ु कोन्हे, उहे उन्हनि में विधियूं वयूं आहिनि। सभिनी में, जेके बि दुनिया जा मज़हब आहिनि, उन मां सभिनी जी ॻाल्हि थो कयां, हिक जी नथो कयां। इन बारे में सोचिजो, गौर कजो त पंहिंजी असली सूरत में, निज असली सूरत, को बि मज़हब, को बि अक़ीदो हिन वक़्तु राइट नाउ मौजूदु कोन्हे। हाणे तव्हां चवंदव त मिसाल ॾियो। यस, उहो वरी असां पंहिंजे अक़ीदे में ॾींदासीं। मिसाल असां पंहिंजे अक़ीदे में था ॾियूं। ईंदड़ हफ़्ते ताईं, ईंदड़ ख़म्स जॾहिं पाण मिलंदासीं, रमज़ान जी आमद थी चुकी हूंदी। रमज़ान जो महीनो शुरू थी चुको हूंदो। रोज़ो फ़क़ति असांजे अक़ीदे, असांजे मज़हब में फ़र्ज़ु न आहे।
दुनिया जे हर मज़हब में, हर अक़ीदे में फास्टिंग, रोज़ा रखणु, विर्त रखणु उन्हनि जो बि हिकिड़ो कंपलसरी हिसो आहे। असां ॿियनि जी ॻाल्हि नथा कयूं, पंहिंजी था ॻाल्हि कयूं, छो जो मिसाल उहो ई ॾिजे जेको पंहिंजो हुजे, पंहिंजे घर जो हुजे। पर हिकिड़ी कॉमन शइ जेका इन रोज़े जे पुठियां हर मज़हब, हर अक़ीदे में आहे, उहा आहे नफ़्स सां जंग करणु। असांजे अंदरि हिकिड़ो एलिमेंट आहे जंहिंखे नफ़्स था चऊं। ॿ मिंट। नफ़्स इंसान खे बुराई, गुनाह, ॾोह, ज़ुल्म, नाइंसाफ़ी इन्हनि जे लाइ आमादा थो करे। नफ़्स लालच में थो हुनखे विझे। आमदनी कोन हूंदी चवंदो हुनखे मूंखे बंगलो ठाराए ॾे। आमदनी कोन हूंदसि, ज़ाल जे लाइ किथां चोरी करे छा करे ज़ेवर वठी ईंदो। आमदनी कोन हूंदसि, अलाए किथां गाॾियूं वठी ईंदो। इहो नफ़्स थो चए, इहो नफ़्स थो माण्हू खे मारे। नफ़्स रोज़ा, फास्टिंग, विर्त रखणु इन नफ़्स खे नीचे निवाइणु आहे। जो नफ़्स जेको असांजे अंदरि ॾाढो ताक़तवर आहे, जेको त असां ॿुधूं था न अॼुकल्ह असां वटि ॾाढो आहे पाकिस्तान में करप्शन। इहो फ़क़ति इन करे जो नफ़्स हावी थी वियो आहे, असां ते नफ़्स हावी थी वियो आहे। न त केरु करप्शन कंदो? करप्शन चोरी आहे। के चङे माण्हू खे त चवंदो तूं चोरी कर, न चोरी न कंदो। पर नफ़्स जॾहिं हावी थी थो वञे त हुनखे चोरी नथी लॻे, उहो सम्झे थो त इहो हक़ु आहे मुंहिंजो। सो अक़ीदा, मुख़्तलिफ़ मज़हब रोज़े विर्त जे बारे में छा था चवनि, उन्हनि जो फ़लसफ़ो कहिड़ो आहे, फिलासफ़ी कहिड़ी आहे, नंढड़ी रिसेस था वठूं, रिसेस खां पोइ हुन ते ॻाल्हायूं था। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। बाबा फास्टिंग, रोज़ा, विर्त रखणु यहूदी बि कंदा आहिनि, क्रिश्चन्स बि कंदा आहिनि, मुस्लमान त असां कंदा हुयूं, हिंदू रखंदा आहिनि। ऐं यहूदियुनि में त तमामु ड्रिघा रोज़ा आहिनि। इहो सॼो आहे पंहिंजी नफ़्स खे कंट्रोल करणु। उन लालच इंसान जे अंदरि, चादर नंढड़ी पेर ड्रिघा करणु वधीक उनखां, इन्हनि सभिनी खे नीची निवाइण जे लाइ, उन नफ़्स खे दॿाइण जे लाइ, नफ़्स खे शिकस्त ॾियण जे लाइ, रोज़ा, फास्टिंग, विर्त इहे लाज़मी कया विया। छो जो बुख में जॾहिं माण्हू पाह थो थिए न, तॾहिं हुनखे ख़बर थी पए त ॿियो कीअं बुख में ज़िंदगी गुज़ारे थो। ॿिए जे बुख जो तसवुरु तव्हांखे मिलणु घुरिजे, पर न सोसाइटी में हम आहंगी पैदा कोन थींदी। हिकिड़ा रुॻो पेट भरिया हूंदा, ॿिया बुखिया रहिजी वेंदा। जिन बि माण्हुनि खे रोज़नि, विर्त ऐं फास्टिंग जो हुकुम मिलियल आहे, इहो इन करे बि मिलियल आहे त तव्हांजो उन वक़्त ताईं पेट भरियल हराम आहे जेसिताईं तव्हांजे पाड़े में, तव्हांजे मुआशिरे में को बुखायल माण्हू आहे। इहो वाज़ह आहे। तव्हां को बि किताब, का बि तशरीह रोज़े जी खणी ॾिसो, हिते साईं रमज़ान अचण खां 1 महीनो अॻु टेलीविज़न ते हिकिड़े खाधनि जा चैनल पैदा थी पिया आहिनि।
ॿियनि चैनल्स ते जिन ते खाधे जा प्रोग्राम कोन्हनि उहे वरी रमज़ान में ख़ासि शुरू था कनि त रमज़ान में इफ़्तारीअ ते कहिड़ा कहिड़ा माल कीअं ठाहिजनि, शरबत कीअं ठाहिजनि, पराठा कीअं ठाहिजनि, कबाब कीअं ठाहिजनि, रोज़ो रखणु ऐं रोज़ो खोलणु, इन विच में रुॻो हिकिड़ो वेलो तव्हां नथा खाओ, पर रोज़े रखण महिल तव्हां एॾो था खाओ छो जो तव्हां एॾा त माल तव्हांखे ठाहिण सेखारे छॾिया आहिनि टेलीविजन वारनि, तरह तरह जूं तव्हांखे लालचूं ॾेई मसाला ठहे इहे करे, ऐं खोलण महिल बि कयो था जो हिकिड़े दस्तरखान ते इम्पॉसिबल आहे त एतिरा खाना को खाई सघे जेतिरा तव्हांजे साम्हूं था रखनि, तरह तरह जा खाना। ऐं सॼो ॾींहुं जंहिं माण्हू बुख काटी आहे या रोज़ो जंहिं रखियो आहे, जंहिं पाणी बि न पीतो आहे, उहो एतिरा खाधा नथो खाई सघे। कंहिं बि डॉक्टर खां पुछो एतिरा खाधा जे करे खाईंदो त उनखे के बीमारियूं लॻी वेंदियूं। माण्हू चई चई बीठा आहिनि त रसूल अकरम खारक सां रोज़ा रखंदा, खारक सां रोज़ो खोलींदा हुआ। उन ॻाल्हि खे नज़रअंदाज़, क्या 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 माल रोज़ाना, एक डिफरेंट चीज़ें आज तैयार होगी। आज मैं आपको ऐसी चीज़ें पकाना सिखाऊंगी कि आप भूल जाएंगे कि रमज़ान है, भूल जाएंगे, आपको भूख ही नहीं लगेगी। हाणे पोइ रोज़ो छाजो थियो जंहिंमें तव्हांखे न बुख लॻे न उन लॻे, डिफीट थी वियो आहे। इहो जेको मूं अर्ज़ु कयो न त पंहिंजी असली सूरत में कोन्हे, वॾियूं तब्दीलियूं अची वियूं आहिनि। वरी इन विच में फार्मास्यूटिकल कंपनी जेके दवाऊं ठाहींदा आहिनि, वरी उहे बि विच में टपो ॾी पियो, असांजी अहिड़े क़िस्म जूं दवाऊं ठाहियूं, तव्हां रोज़ो रखी ऐं हिकिड़ी टेबलेट खाई छॾियो, तव्हांखे सॼो ॾींहुं छा मजाल जो तव्हांखे बुख लॻे, छा मजाल तव्हांखे उञ लॻे, छा मजाल जो तव्हां कमज़ोरी महसूसु कयो, उहो रोज़ो छाजो? रोज़ो त इन करे ई रखिणो आहे त असांखे बुख बि लॻे, उञ बि लॻे, ऐं हर शइ घर में मौजूदु आहे खाइण पीअण लाइ, पर खाइणी न आहे। नफ़्स खे मारणो आहे, उनखे दॿाइणो आहे, पर न, फार्मास्यूटिकल कंपनी तव्हांखे अहिड़ियूं अहिड़ियूं टेबलेट्स खाराईंदी असुर महिल, जंहिं महिल रोज़ो रखी तव्हां 2 टेबलेट्स खाई छॾियो, सॼो ॾींहुं मौज में हूंदव, रोज़ खां वधीक ताक़तवर तव्हां पाण खे फील कंदव, महसूसु कंदव, न उञ लॻंदी तव्हांखे, न तव्हांखे बुख लॻंदी, मज़े में एफिशिएंसी बि तव्हांजी वधी वेंदी। त पोइ रोज़ो छाजो? रोज़े जो मक़सदु त फ़ोत थी वियो, त पोइ रोज़ो छाजे लाइ था रखो? सोचण जी ॻाल्हि आहे। पाण इन ते वधीक बहस नथा कयूं। जेका मूं ॻाल्हि कई त पंहिंजी असली हक़ीक़ी सूरत में को बि अक़ीदो, को बि मज़हब हिन वक़्तु असांजे साम्हूं कोन्हे। हिकिड़ो मूं रुॻो एग्ज़ाम्पल ॾिनो आहे रोज़े जो, इन बारे में तव्हां वधीक सोचो। रमज़ान अचण खां 1 महीनो अॻु खाधा कीअं खाइजनि, माल कीअं पचाइजनि, उफराटा कीअं ठाहिजनि, तंदूरी चिकन कीअं ठाहिजे, इहे सभु तरकीबुनि हलु लॻी पई आहे। जेका टेलीविजन, ख़ासि करे पचाइण वारनि जी टेलीविजन तव्हां खोलियो, उन में मायूं पचाइण वारियूं, पचाइण वारा, हिनखे बोरची ऐं बोरचियाणियूं सही लॻा पिया आहिनि। वधीक नथा चऊं। ॿी हिकिड़ी ख़बर जी ॾाढो डिस्टर्ब कयो, अॼु सुबुह जो अख़बार में पढ़ी, थियो त इहो वाक़ियो कल्ह हुयो टेक्सीला में। टेक्सीला ॿुध मत जो पुराणो शहर, जंहिंमें पुराणा खंडर आसार क़दीमा आहिनि, जंहिंमें महात्मा गौतम बुद्ध जी जोलियान यूनिवर्सिटी, फर्स्ट बुद्धिस्ट यूनिवर्सिटी इन दिस पार्ट ऑफ द वर्ल्ड, पर कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त थी सघे थो त इहा फर्स्ट यूनिवर्सिटी आहे। अगरि हींअर रुइन्स में आहे,
पर आर्कियोलॉजी डिपार्टमेंट हुनखे ॾाढो संभाले ऐं सुठो करे रखियो, सॼी दुनिया जा माण्हू ईंदा आहिनि। कल्ह बि श्रीलंका को 60 ॿुधनि जी, यानी ॿुध धर्म जा जेके पोइ लॻ भिक्षु, 60 ॼणनि जो डेलीगेशन आयो, उहे कल्ह उते घुमनि पिया। उते हिकु माण्हूअ खे हुन छा कयो छा न कयो या पोइ जी ॻाल्हि आहे, हुनजे ॾोह जी संगीनी, हुनजी नोयत कहिड़ी हुई या पोइ जी ॻाल्हि आहे। उन माण्हूअ खे हुन ॾोह जे करे, अखर तव्हां लफ़्ज़ ॿुधंदा आहियो, तलवार सां सिसी लाहे छॾणु, फायरिंग स्क्वाड जे साम्हूं बीहारे गोलियूं हणी छॾणु, फाईअ ते टंगे छॾणु, या जेको ज़ालमुनि जो ज़मानो हूंदो हो त हुन जूं टंगूं ऐं ॿाहूं हिकु तरफ़ जूं हिकु तरफ़ घोड़े खे ॿ सां अटैच करे छॾींदा, ॿिए जूं हिन तरफ़, पोइ ॿई घोड़ा पंहिंजे मुख़्तलिफ़ सिमतुनि में डोड़ंदा त उहो माण्हू सॼो चीरिजी टुकड़ा टुक। इहे बार्बेरियन्स जेके रोमन एम्पायर्स खां अॻु हुआ, जिन जा असर रोमन एम्पायर में बि कुझु वक़्त लाइ हलिया, इहे उन वक़्त में बि थींदा हुआ इन क़िस्म जा। उन्हनि इन क़िस्म जे बार्बेरियस क़िस्म जे क़तल करण जे नमूननि में हिकिड़ो आहे संसार करणु। संसार, पथर, पथरनि सां कंहिंखे मारणु। टेक्सिला में हिकिड़े माण्हूअ खे पथरनि सां मारे छॾियो, पथर हणी 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 हुनखे मारे छॾियो। बाबा या त हिन मुल्क में अदालतूं तव्हां बंदि कयो, या त चओ त बाबा हिन मुल्क में को कानून कोन्हे, को क़ाइदो कोन्हे, जूरिस्प्रूडेंस कोन्हे, पेनल कोड कोन्हे, क्रिमिनल प्रोसीजर कोड कोन्हे, कुझु बि कोन्हे हिन मुल्क में। तंहिंजे करे असां आम माण्हू पाण उन माण्हूअ जे बारे में इल्ज़ाम हुन ते हणंदासीं, पाण असां हुनजा जज थींदासीं, पाण असां फ़ैसिलो कंदासीं, पाण हुनखे सज़ा ॾींदासीं। उहो अमिताभ वारो शहनशाह तव्हां थियो, पाण फ़ैसिला कयो, पाण माण्हुनि खे मारियो, उन माण्हूअ खे पथरनि सां चिचिरे छॾियो। इट्स वेरी सैड। ॿ मिंट उन माण्हूअ खे बाबा ॾुख थियो, तकलीफ़, वेरी सैड। तो वरी टियों ॾींहुं जेको गुज़रियो, मानचेस्टर, इंग्लैंड जो हिकिड़ो तमामु सुठो शहर, उते साईं दाइश, जेके आम तरह सां IS हुनखे चवंदा आहिनि, इस्लामिक स्टेट। हाणे इस्लामिक स्टेट हू कहिड़ी ठाहिणु चाहिनि था, अवल त उहो कंहिंखे ॿुधाइनि कोन था वेही त असां छा था चाहियूं, या त हिकिड़ो नंढिड़ो मॉडल ठाहे असांखे ॾेखारनि त बाबा हे आहे शांति निकेतन, जीअं रविंद्रनाथ टैगोर चवंदो हो। माण्हुनि पुछियोसि त शांति निकेतन आहे किथे, पोइ हुन हिकिड़ो एकड़ 2 एकड़ पंहिंजी ज़मीन जा खणी हुन ते शांति निकेतन ठाहे ॾेखारियो, जिते हर को माण्हू इंडिपेंडेंट वेठो आहे, पेंटिंग थो करे, म्यूज़िक थो ठाहे पियो, किथे को शाइरी थो करे पियो, किथे को अफ़सानो थो लिखे, किथे को नॉविल थो लिखे, किथे को रिसर्च थो करे पियो। हुन ठाहे ॾेखारियो। अॼु उहा हिंदुस्तान जी वॾी वॾी यूनिवर्सिटी आहे उहा। त हे जेके दाइश वारा या इस्लामिक स्टेट वारा जेके माण्हुनि खे बेदरेक मारणु घुरनि, इहे कहिड़ी स्टेट ठाहिणु चाहिनि था। टियों ॾींहुं हुननि, जंहिंमें नंढड़ा ॿार बि हुआ हुन कंसर्ट में, मानचेस्टर में, साईं उॾाए छॾियऊं। 22 माण्हू थॾे ते मरी विया, 50-60 ज़ख़्मी थिया आहिनि, जिन जी हालत ॾाढी बुरी आहे। हाणे इन सां तव्हां इस्लाम जी कहिड़ी ख़िदमत कई? इहो मूंखे ॾाढी हूरा खूरा आहे हिकिड़ी अंदरों, त मूंखे को दाइश जो माण्हू मिले, इस्लामिक स्टेट जो को दाई मिले, हमदर्द मिले, जेको उनखे प्रोपोगेट कंदो हुजे, मां उन सां विहां, उन सां ॻाल्हायां। आई वॉन्ट टू अंडरस्टैंड, मां सिखणु थो चाहियां। आई एम अ परपेचुअल स्टूडेंट, आई वॉन्ट टू लर्न।
त बाबू उहा कहिड़ी स्टेट आहे जेका थ्रू बेरल ऑफ गन तव्हां ठाहिणु चाहियो था? पोइ त तव्हां इन ॻाल्हि खे तक़वीत था ॾियो। ॻाल्हि गौर सां रिसर्च पोइ था वठूं, इहा ॻाल्हि पूरी कयूं, त पोइ तव्हां इन ॻाल्हि खे जी तक़वीत था कयो, इन ॻाल्हि खे तव्हां मज़बूत था कयो, इन ॻाल्हि जी तव्हां पुठि भराई था कयो त इस्लाम तलवार सां फैलियो हो। जेके इल्ज़ाम हणण वारा या जेके चवंदा आहिनि त इस्लाम तलवार सां फैलियो, त पोइ दाइश जेके इन क़िस्म जा कमु कनि था, पोइ इन जी तस्दीक था कनि त ॿियो को तरीक़ो आहे ई कोन। अॻे तलवारूं हूंदियूं, असां हाणे बंदूकूं था इस्तेमालु कयूं, ऑटोमेटिक वेपन्स ऐं इहे बम था इस्तेमालु कयूं असां, उन्हनि सां त असां इस्लाम फैलायूं पिया। इहे दाइश वारा आख़िर चाहिनि छा था? मां त आहियां गुनहगार, सूफ़ी, हर मज़हब जो अक़ीदे जो एतिराम करण वारो, तंहिं करे मां खुली कंहिंखे चैलेंज, सुठो अखर त कोन्हे, पर छो जो ज़हन में ॿियो को नथो अचे, मां चैलेंज नथो कंहिंखे करे सघां, कंहिंखे चई नथो सघां। तॾहिं बाबा दाइश वारनि खे जेके पैसा तव्हां ॾियो था, हथियार तव्हां जेके उन्हनि खे ॾियो था, जेकॾहिं तव्हां सचुपचु मुस्लमान आहियो ऐं इस्लाम सां मुस्लमाननि सां तव्हांखे का हमदर्दी आहे, घटि में घटि उनजो झंडो त तव्हां चेंज कयो। झंडो, दाइश जो झंडो तव्हांखे ख़बर आहे झंडो उन्हनि जो कहिड़ो आहे? रसूल जी मोहर हूंदी हुई, मोहम्मद रसूलुल्लाह मोहर, उहा उन्हनि जो झंडो आहे। उहो झंडो खणनि था ऐं 22 ॿार उन्हनि में 15-20 ॿार हुया नंढड़ा, 8 सालनि खां 16 सालनि जी उमिरि ॿारनि जी, 22 जेके मरी विया आहिनि उन्हनि में। तव्हां रसूलुल्लाह जो झंडो खणी कलाशनकोफ जूं ऑटोमेटिक वेपन्स जी फायरिंग करे उनखे मारियो था। इन सां कहिड़ी इस्लाम जी ख़िदमत थी? तव्हां कहिड़ी इस्लाम स्टेट था ठाहे चाहियो? सोचो। इन जे बारे में मां वधीक नथो ॻाल्हाइणु चाहियां, आई विल बिकम इमोशनल, मूंखे नथी वणे इहा ॻाल्हि। इट इज़ ऐं अफ़सोस इहो आहे त असांजा मौलवी, असांजा मौलाना साहिब को पंहिंजी मस्जिदुनि में किथे बि को नथो ॻाल्हाए इन बारे में, को नथो ॻाल्हाए। रिसर्च था वठूं। रिसर्च त फ़क़ीर जी वापसी। सुवाल काफ़ी गॾु थी विया। पुछनि था, अॼुकल्ह जो नौजवान पुछे थो साईं, अहिड़ा सुवाल पुछे थो जो हिन प्रोग्राम में जवाबु नथा ॾेई सघजनि, पर पुछनि था। काफ़ी नौजवाननि पुछो आहे त एडी ख्वाजा ऐं सिंध गवर्नमेंट जो प्रॉब्लम कहिड़ो आहे? सिधो सो नंढड़ो जवाबु 2 अखरनि में त ख्वाजा, एडी ख्वाजा, इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस सिंध। सिंध ऐं सिंधियुनि खे क़बूल आहे, सिंध ऐं सिंधियुनि खे वणे थो, सिंध ऐं सिंधी हुनजो एहतराम था कनि, इज़त था कनि। तंहिं करे हू सिंध गवर्नमेंट खे नथो वणे। दिस इज़ माय आंसर। उन खां पोइ लतीफ़ मेमुण, इन नौजवान पुछो आहे
Assalamu alaikum, sir. Is media free in world? Yes, Baba. Please talk something on that topic in your classroom. बाबा सॼी दुनिया में पाकिस्तान ऐं हिंदुस्तान खे छॾे ऐं अरबन जा कुझु मुल्क छॾे, चीन खे बि छॾे, चीन में बि मीडिया आज़ादु कोन्हे, बाक़ी दुनिया सॼी उन में मीडिया आज़ादु आहे। तव्हां कंहिं बि मौज़ूअ ते नाविल लिखी सघो था, तव्हां कंहिं बि मौज़ूअ ते अफ़सानो लिखी सघो था, कंहिं बि मौज़ूअ ते तव्हां मज़मून लिखी सघो था, तव्हां कंहिं बि मौज़ूअ ते टेलीविज़न सीरियल ठाहे सघो था ऐं सीरीज़ ठाहे सघो था। कंहिं क़िस्म जी मीडिया ते कंहिं क़िस्म जी झल पल दुनिया में कोन्हे, इन्हनि 3-4 मुल्कनि खे छॾे जिन जा मूं नाला खयां। शिराज़ महर पुछियो त मूं हुन जे दौरे जे बारे में ॿुधायो। बाबा किताब भरिया पिया आहिनि, तारीख़ पढ़ो, आसार क़दीम सां दिलचस्पी रखो, तव्हांखे बेशुमार मालूमात मिली वेंदी। हाणे हिन क्लासरूम में 5 खां 7 हज़ार साल पुराणी हिकिड़ी तहज़ीब, हिकिड़ो मुल्क, हिकिड़ो तमदुन, उन बारे में ॻाल्हाइण इम्कान मूंखे नथो लॻे त हिन में असां ॻाल्हाए सघूं था। किताबनि में तारीख़नि में हर हंधि लिखियलु आहे, तव्हां पढ़ो। इहो मर्कज़ हुयो ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, थी सघे थो कंहिं किताबनि में लिखियलु न हुजे या हुजे बि तव्हांजी नज़र मां निकिरी वञे। सिंध मुल्क तव्हां नालो ॿुधो न, सिंध मुल्क, पुछंदा आहिनि किथे आहे उहो सिंध मुल्क, किथे हूंदो हो सिंध मुल्क। सॼी दुनिया में आबादियूं या मुआशिरा जिते मिठो पाणी पीअण जो मिलंदो आहे, उन जे कपनि ते, उन जे किनारनि सां आबादियूं थींदियूं आहिनि। छो जो इंसानु पाणीअ खां सवाइ जीअरो नथो रही सघे, निबातात पाणीअ खां सवाइ जीअरा नथा रही सघनि, जानवर पाणी खां सवाइ जीअरा रही नथा सघनि। पाणी लाज़मी आहे, एसेंशियल आहे। त हिमालयाज़ मां जितां सिंधु दरिया निकिरे थो ऐं जितां जितां लंघे थो ऐं जिते अची छोड़ थो करे, केटी बंदर छोड़ थो करे, केटी बंदर, उहा सभु सिंध आहे। सिंध हुई हमला आवर, मुख़्तलिफ़ तहज़ीबूं, ताक़तवर ऐं कमज़ोर मुल्कनि जी हिक ॿिए सां छिकताण, उन में कटिजंदे कटिजंदे इहा हेतिरी अची सिंध थी आहे जेका अंग्रेज़नि दौर में हुई, उहा हेतिरी आहे। तंहिंजे करे मूं हुन जो दड़ो बाबा, इन ते बेशुमार किताब आहिनि, लाइब्रेरियूं भरियूं पियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी लाइब्रेरी में वञो, ॿी का लाइब्रेरी कराची में, तव्हां मुख़्तलिफ़ लाइब्रेरियूं। हाणे हिकिड़ो असांजो नौजवान आहे सरमद सूमरो, पुछे थो त अच्छा हिन खे सवलो थो लॻे सुवाल रोमन उर्दू में लिखणु, रोमन सिंधीअ में ॾुखियो थो लॻे। रोमन इंसान की ज़िंदगी में कौन सी चीज़ ज़्यादा अहम इम्पॉर्टेंट रोल अदा करती है, मज़हब या साइंस, और इसमें जो भी चीज़ ज़्यादा रोल अदा करती है तो वो कौन सा रोल अदा करती है। हिन खे मज़हब ऐं मतिलबु आहे असांजे नौजवान जो, कहिड़ो नौजवान, सरमद सूमरो चवणु अथसि त मज़हब ऐं साइंस मां कहिड़ी शइ इम्पॉर्टेंट आहे। बाबा इहे ॿई मुख़्तलिफ़ शयूं, ॿिन्ही जो पाण में को तालुक़ु कोन्हे, ॿिन्ही जो को तालुक़ु कोन्हे। मज़हब इंसान ऐं क्रिएटर, ख़ालिक ऐं मालिक, उन जे विच जो मामिलो आहे। सॼो जो सॼो
इन जे चोगिर्द सॼो मज़हब ठहे थो। मज़हबी रस्म रवाज सभु कुझु एवरीथिंग। साइंस आहे टेक्नोलॉजी। हे तव्हांजे अॻियां जेको मॉनिटर आहे जंहिं ते तव्हां प्रोग्राम ॾिसो था ऐं हे कैमरा जंहिंजे थ्रू मां तव्हां सां ॻाल्हायां थो, दिस साइंस। इन जो मज़हब सां को तालुक़ु कोन्हे। इन सां मज़हब जो को तालुक़ु कोन्हे। त बतियूं थियूं ॿरनि पियूं, बतियूं थियूं ॿरनि पियूं, को तालुक़ु कोन्हे। एसी था हलनि पिया, को तालुक़ु कोन्हे। हवाई जहाज़, पाणीअ जा जहाज़, उन्हनि जो रिलीजन सां कहिड़ो तालुक़ु? उहो ॿी दुनिया आहे, मटीरियल वर्ल्ड आहे, मादी दुनिया आहे, ऐं हीअ रूहानी दुनिया आहे। हिकिड़ी रूहानी दुनिया, हाणे तव्हांखे हुन में बैलेंस ठाहिणो आहे। या त 52 वांगुरु दुनिया जूं सॼियूं रेस्पॉन्सिबिलिटी सभु उछले, ज़िमेदारी पोइ उछले, हिमालय जेके गार में नी वेही रहो। अवा मां तपस्या थो कयां, बसि भॻवान तोखे तपस्या लाइ मोकिलियो हुजा। माण्हू ॾे वञ, उनखे इंसानियत सेखार बाबा। इंसान आहियो त इंसाननि वांगुरु रहणु सिखो, इंसाननि वांगुरु हलणु सिखो। या तव्हां उते वञी मथे हिन पहाड़नि में तव्हां विहो था त बाबा छा केरु छा नालो सरमद जो, सरमद सुमरो, बाबा सरमद। दुनियाऊं आहिनि ॿ, हिकु रूहानी दुनिया, अंदरि जी दुनिया, ॿी इहा ॿाहिरी दुनिया। मोबाइल फ़ोनूं खणी वेठा हो न, इहा ॿाहिरी दुनिया आहे। इट इज़ नथिंग टू डू विद इनर दुनिया सां, अंदरी दुनिया सां तव्हांजो को हुन सां तालुक़ु कोन्हे। उहो ॿाहिरी दुनिया, हिकिड़ी अंदरी दुनिया, हिकिड़ी ज़ाहिरी दुनिया, ॿी बातिनी दुनिया। तंहिं करे साइंस पंहिंजी जाइ ते। पेंसिलिन ठाहिणु तव्हांखे को मज़हब न ॿुधाईंदो त वञो पेंसिलिन ठाहियो। को बि दुनिया जो मज़हब तव्हां खणो, को बि मज़हब खणो, उहो पेंसिलिन न ठहे हा त अॼु एंटीबायोटिक्स न हुजनि हा। कैंसर वैंसर जा जेके इलाज हाणे शुरू थिया आहिनि, या ट्यूमर्स मथे में जेके थियनि ख़ौफ़नाक आहिनि, इन्हनि जा इलाज था थियनि पिया। वेंदे जो वीचारा जेके मंडा टुंडा ॿार पैदा थियनि था, या एक्सीडेंट्स में जंहिंजूं ॿाहूं थियूं कटिजी वञनि। हाणे साइंस एॾी तरक़ी कई आहे जो उन्हनि खे आर्टिफिशियल लिम्प्स था हणनि। उहो माण्हू जंहिंजो एक्सीडेंट में 2 टंगूं कटिजी वियूं, उनखे 2 टंगूं मिलियूं, हली थो सघे, आम माण्हू वांगुरु ज़िंदगी गुज़ारे थो सघे। दिस इज़ साइंस एंड टेक्नोलॉजी। इहा पंहिंजे सां हिकिड़ी ॿी दुनिया आहे। रिलीजन पंहिंजी जाइ ते, मज़हब पंहिंजी जाइ ते, अक़ीदो पंहिंजी जाइ ते। इहे ॿई पैरेलल हली सघनि था जेकॾहिं के माण्हू, वेरी केयरफुली प्लीज़ लिसन टू मी, इहे ॿई ॾाढी ख़ुशख़ुल्कीअ सां गॾु पैरेलल हली सघनि था, बशर्तेक ॿिन्ही मां को हिक ॿिए में अंदरि उनखे टुंबण जी कोशिशि न करे। हिक ॿिए सां न, इहे ॿई इंडिपेंडेंट आहिनि। इहे ॿई हिक ॿिए खां इंडिपेंडेंट आहिनि, गॾो गॾु हलनि थियूं, छो जो ॿई इंसान जे लाइ आहिनि, इंसानु उन्हनि खे गॾु हलाए थो। बाबा वाइंड अप, सॼो ख़तमु थी वियो प्रोग्राम। चए थो सॼो प्रोग्राम ख़तमु थी वियो। हाणे इन ते ई हिन पंहिंजो सरमद सां ॻाल्हाईंदे त बाबा इंडिपेंडेंट आहिनि, इन्हनि खे हिक ॿिए में तव्हां विचड़ायो न पाण में, इहे हली सघनि थियूं। जेके इन्हनि खे विचड़ाइनि था ॾाढो ग़लति कमु कनि था। Science has nothing to do with religions and religions have nothing to do with science and technology. ये वही अलॻि अलॻि ये शयूं आहिनि। हाणे प्रोग्राम थी वियो ख़तमु, जंहिंमें असांखे अनीस जो सुवाल हुयो, उनजे बारे में बि ॻाल्हाइणो हुयो त अलाह साईं असांखे छो पैदा कयो आहे। हिकिड़ो ॿियो सुवाल हुयो त तक़दीर जे बारे में बि कंहिं सुवाल पुछो। वरी केरु हुयो, अहमद झिंझीअ पुछियो। हाणे प्रोग्राम जो टाइम असांजे हथ में कोन्हे, इहो ख़तमु थी वियो। वरी ईंदड़ हफ़्ते अची पाण मिलंदासीं। बाक़ी इन 2 शयुनि जे बारे में तव्हां ज़रूरु ॻाल्हाइजो, सोचिजो सॼो हफ़्तो। ख़ासि करे पहिरियों त मां किथे आहे, आऊं किथे आहे। दिस नॉट आऊं, दिस नॉट मां। हे मां जो आऊं जो घर आहे, त उहो आऊं आहे किथे। ईंदड़ हफ़्ते
सोचिजो ईंदड़ हफ़्ते ईंदड़ ख़म्स ते इन जी सोच वारे जो थी सघे त जवाबु लिखी मोकिलिजो त पोइ हिन में जवाबु खणंदासीं। वाइंड अप था कयूं ईंदड़ हफ़्ते।